अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां निदा आबड़ो। सभिनी ॾिसंदड़नि खे सिंध टीवी सतह तरफ़ां दिलि जी गहराइनि सां ईद मुबारक। हेडलाइंस तव्हां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि में भली कार। बुलेटिन जी शुरूआत में अहम ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं। नसीराबाद में सींगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा कपिड़ा पहिरें अनोखो एहतजाज कयो वियो आहे। वारसनि ऐं शहरनि पारां नूनारी पाड़े खां कारा कपिड़ा, झंडा ऐं पटियूं ॿधी रैली कढी वई आहे। सींगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ थाणे आॾो धरणो हंयो वियो आहे। अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया त नसीराबाद में सींगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ कारा कपिड़ा पहिरें अनोखो एहतजाज कयो वियो आहे। वारसनि ऐं शहरनि पारां नूनारी पाड़े खां कारा कपिड़ा, झंडा ऐं पटियूं ॿधी रैली कढी वई आहे। सींगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ थाणे आॾो धरणो बि हंयो वियो आहे। अवां सां अहम ख़बर नाज़रीन शेयर कंदा पिया हलूं। नसीराबाद में सींगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ ईद वारे ॾींहुं कारा कपिड़ा पहिरें अनोखो एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी निदा, अॼु सींगार नूनारीअ खे खंभे गुम करे 26 ॾींहं गुज़रिया आहिनि ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे। ऐं ईद जे ॾींहं खे संदसि वारसनि, चाहींदड़नि, पार्टी कारकुननि ऐं शहरियुनि कारो ॾींहुं करे मल्हायो आहे, जिन अनोखो एहतजाज कंदे कारा वॻा पहिरें, हथनि में कारा झंडा खणी ऐं ॿाहुनि ते कारियूं पटियूं ॿधी नूनारी पाड़े खां नसीराबाद थाणे ताईं एहतजाजी रैली कढी ऐं थाणे जे लॻ धरणो हणी वेही रहिया। धरणे खे ख़िताब कंदे मुर्तज़ा चांडियो, दरिया ख़ान चांडियो, फौजिया सींगार नूनारी ऐं ॿियनि चयो त सींगार खे गुम कए 26 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं असांजे एहतजाजनि जो को बि नोटिस कोन थो वठे। सींगार पोरियत अॻवान आहे, अवाम दोस्त सियासत कंदड़ आहे, हू पार्लियामेंट जी सियासत कंदड़ आहे, जेको हिकु दफ़ो MPA जी इलेक्शन बि लड़ियो आहे ऐं साबिक़ काउंसलर आहे। हुनजो को बि ॾोह कोन्हे। जेकॾहिं को हुनजो ॾोह आहे त खेसि अदालत में पेश कयो वञे। हुननि इहो चयो त सींगार हिकु आम शहरी आहे ऐं जेको पोरियतनि जी सियासत करे, पोरियतनि जी अॻवानी कंदड़ फर्द आहे ऐं हुनखे अॼु ईद ते असांजे विच में मौजूदु कोन्हे। तंहिं करे अॼु जी ईद असां लाइ ॼण त हिकिड़ो कारो ॾींहुं आहे। असां ईद ख़ुशीअ में नथा मल्हाए सघूं ऐं सोग जे करे असां अॼु हीउ अनोखो एहतजाज कयो आहे ऐं कारा वेस पाए, कारा झंडा खणी, कारियूं पटियूं ॿधी एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।